ख़बर तव्हांजे करे मां चाकर करण सां टक्कर में अची वियो आहियां। इन करे हाणे तव्हांखे थोरो ख़्याल सां रहणो पवंदो। अरे सर तव्हां असां सां भलाई कई आहे, तुंहिंजे लाइ त मुंहिंजी जान बहादुर आहे। पर ते हिकिड़ी ॻाल्हि अथई, चाकर खान मुड़ंदो कोन, कंहिं वक़्तु बि हमिलो करे सघे थो। असां त पाण खे बचाए वेंदासीं, छो जो असां हुननि जे हमराहनि खे सुञाणूं था। मूंखे शक इहो थो मारे किथे तुंहिंजे हमराहनि खे नुक़सानु पए। इहा ग़लती कॾहिं बि चाकर खान कोन कंदो, पर जे इहा ग़लती कयईं ऐं मुंहिंजे कंहिं हमराह खे नुक़सानु पहुचायईं त पोइ मां चाकर खान जे ख़िलाफ़ अहिड़ो त सख़्त क़दम खणंदुसि जंहिंजो हुन ख़्वाब में बि न सोचियो हूंदो। तव्हां रुगो पंहिंजो ख़्यालु कयो, हू तव्हांखे मारण जी भरपूर कोशिशि कंदो, तव्हांखे कोन छॾींदो। अरे सर असां पंहिंजी तयारी सां फुल आहियूं। जे हुन जा माण्हू आया त पंहिंजनि ई माण्हुनि जा लाश खंघलियो ईंदो। जॾहिं खां चाकर खान सां टक्कर पियो आहे न, तॾहिं खां कसम आहे ख़ुदा जो ही जाबर सुतो ई न आहे। खणिजो चाकर हितां होश विञाए वापसि वियो आहे, पर मूंखे उमेद आहे त हू तव्हां वारो मसइलो मूंसां ॻाल्हियुनि जे ज़रिए हल कंदो ऐं मूंसां दुश्मनी करण जो कॾहिं बि सोचींदो कोन। हिननि ॿिन्हिनि जी दुश्मनी खे असां पाण भड़काईंदासीं कि हे ॿई दुरियूं मरी खपी वञनि, कि असां आज़ाद थी वञूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।